स्टेज ते वेठल अजोकी प्रोग्राम जो मेहमान ख़ास मुश्ताक महर साहब, मोहतरम जनाब यूनुस महर साहब, मोहतरम जनाब जावेद महर साहब, मोहतरम जनाब सामी मेमन साहब, मोहतरम जनाब गुलाम मोहम्मद बुरोई साहब, खलील वाडेलो साहब, अब्दुल गनी मेमन साहब, गुलाम बलोच साहब, खैर मोहम्मद मक्सी साहब, अमर मक्सी साहब ऐं हिन नंढे कमरे या पिंडाल में वेठल मलीर जा रोशन ख़्याल दोस्तों साथियों, अस्सलाम वालेकुम। अज आऊं त मुझो दोस्तन के ख़बर है रवायत रहियो आहे त आऊं पंहिंजी तकरीर जो आगाज़ शायरी सां कंदो आहियां, पर अज अहिड़े वॾे महान शख्सियत ऐं महान फैमिली सां वेही करे आऊं कंफ्यूज़ थियुसि त आऊं कहिड़ो शेर पढ़ां। हिननि जी जेका हैसियत आहे, हिननि जी जेका शाइरी आहे, हिननि जी जेका ख़िदमत आहे, उहा तमामु महान आहे ऐं आऊं कंफ्यूज़ थी शेर न पढ़ी सघियुसि, जंहिं लाइ अव्हां खां माज़रत थो घुरां। अॼु वरी सामी मेमन ऐं अवामी प्रेस क्लब पंहिंजी रवायत खे वरजाईंदे हिकु महान शख्सियत जी मान में ही समाजी प्रोग्राम रखियो आहे। ऐं हमेशह पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे मलीर वासियुनि खे इहो चवंदो रहियो आहियां त असांजी पुठिते पवण जो जेका सबबु आहे, जेका शऊरी फ़िक्री तनज़ुली जो जेको सबबु आहे, उहा हिन मलीर में समाजी प्रोग्रामनि जी घटिताई जी करे आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो हिन मलीर जी कुंड कुड़छ में कहिड़े बि इलाइक़े में को समाजी प्रोग्राम थींदो आहे, हुते स्टेज चाहे वॾो हुजे या नंढो हुजे, आउं हुते पुॼी वेंदो आहियां। पिंडाल वॾो हुजे नंढो हुजे, पर आउं पुॼी वेंदो आहियां। मूंखे स्टेज ते विहारिनि न विहारिनि त बि आउं पुॼी वेंदो आहिनि। मूंखे पाणी पियारिनि न पियारिनि पोइ बि आउं पुॼी वेंदो आहियां ऐं हमेशह पुॼंदो रहंदुसि। सामी मेमन साहब खे जस हुजे त हिन मलीर में जिते सोच ते पाबंदी आहे, जिते फ़िक्र ते पाबंदी आहे, जिते ॻाल्हाइण ते पाबंदी आहे, जीअं हिकिड़े शाइर अहमद नदीम कासमी चयो हो था, ज़िंदगी के जितने भी दरवाजे हैं मुझ पर बंद हैं, जिंदगी के जितने भी दरवाजे मुझ पर बंद हैं। सोचना, अपने अकीदों और यकीनों से निकल सोचना भी जुर्म है। देखना, अपने अद्दे नज़र से बाहर देखना भी जुर्म है। आसमान दर आसमान असरार की परतों से झांकना भी जुर्म है। क्यों भी कहना जुर्म है, कैसे भी कहना जुर्म है। तो जे मलीर में जिते क्यों भी चवण अॼु जुर्म आहे, कैसे चवण भी जुर्म आहे, पर सामी मेमन ऐं अवामी प्रेस क्लब हिन क्यों ऐं कैसे जी जुर्म जी बावजूद भी पंहिंजी जदोजहद के जारी रखियो आहे ऐं इन्हनि खे सलाम थो पेश कयां। मोहतरम जनाब मुश्ताक महर जी शाइरी ऐं शख्सियत ते घणो कुझु ॻाल्हायो वियो। ऐं सम्झां थो त हुन में आउं थोरो वाधारो करणु चाहींदुसि। हिन काइनात में अॼु हिन तरक़ी याफ़्ता दौर में साइंस या दरियाफ़्त करे चुको आहे त हिन काइनात जी उमिरि क़रीबन 4 अरब साल आहे ऐं जेका इंसान जी पंहिंजी बका जी जेका जाकोड़ आहे उनखे क़रीब क़रीब 1 लख साल थी विया आहिनि। हिन 1 लख सालनि में करोड़े अरबे इंसान आया इन दुनिया में, जिन जन्म वरितो, जिन ज़िंदगी जी स्टेज ते पंहिंजो किरदारु अदा कयो। उन्हनि अरबे करोड़े माण्हुनि मां या समाज में मौजूदु हिकिड़े दौर जे लखे माण्हुनि मां चंद माण्हू अहिड़ा हूंदा हुआ, उहे लखे में या करोड़े में चंद हूंदा हुआ जेके वहंदड़ पाणीअ
ॿिया कोन वहंदा हुआ, पर उन पाणी जो सिमत मुतयन कंदा हुआ, जेके हवा जी रुख ते हलण जी बदिरां हवा जा रुख मुतयन कंदा हुआ। ऐं सम्झां थो मुश्ताक महर बि उन्हनि माण्हुनि मां हिकु आहे जेको ज़िंदगी जी जेका हिन इलाइक़े में हलंदड़ हवा आहे, हुन हवा जो रुख मुतयन कयो आहे, हुन पाणी जो सिमत मुतयन कयो आहे, उहो उन्हनि अज़ीम माण्हुनि मां हिकु आहे। ऐं सम्झां थो त हिकिड़ी ॻाल्हि जावेद महर साहब कई त मुश्ताक महर साहब असांजे लाइब्रेरी जी साम्हूं हुअण जे बावजूदि बि उनजी प्रोग्रामनि में कोन ईंदो आहे, पर आउं साईं खे दरख़्वास्त कंदुसि त जेका शऊर जो ॾियो तव्हां ॿारियो आहे हुनखे इहा ख़ुदिनुमाई कोन्हे, बल्कि हिन खे तव्हां रोशनास करायो ऐं माण्हुनि खे सुजाॻ कयो पंहिंजी शाइरी जे ज़रिए। उहा इल्मु ॾियो जेका इल्मु तव्हां किताबनि में बंदि रखियो आहे, जेका तव्हां पंहिंजे घर में लिकाए वेठा आहियो, हुनखे जेको आहे इंट्रोड्यूस कयो ताकी माण्हू उन मां सम्झनि ऐं उन मां इल्मु पढ़ाए सघनि। कुझु ॾींहं पहिरें हिते मेमणगोट में हिकिड़ो तक़रीब हुई जंहिंमें आउं मलीर जी मसइलनि ते मलीर जा लीडर साहिबान वेठा हुआ, हुन ते आउं ॻाल्हायो हुउसि, जंहिंमें बैरिया टाउन जी हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि हुई। उहा इहो आउं गिलो रखियोसि पंहिंजे सहाफ़ियुनि ते, पंहिंजे पॉलिटिकल लीडरशिप ते, पंहिंजे सोशल एक्टिविस्ट ते, त मलीर में जेका बैरिया टाउन आहे उन जो लेआउट पास करे छॾियो आहे मलीर जे DC। लेआउट पास करणु को ग़लति कमु कोन्हे, को मसइलो कोन्हे, लेकिन हुन लेआउट जे अंदरि हुते जी मक़ामी माण्हुनि जूं 1000 खां वधीक मौरूसी ज़मीन आहिनि जेके बैरिया जे नाले ते ट्रांसफ़र कोन थियल आहिनि। ऐं लेआउट पास थियण खां पोइ जॾहिं बैरिया जो नक्शो पास थी वेंदो, हिन जो मतिलबु आहे त हुननि मौरूसी ज़मीननि जो मामिलो ख़तमु, छो त जॾहिं नक्शो पास थींदो हिन जो मतिलबु आहे त उहो नक्शो वैलिड हूंदो। ऐं हुन नक्शे जे हवाले सां आउं सोशल मीडिया ते पोस्ट रखी हुई त हुनजो मूंखे कंहिं बि मोट कोन ॾिनो। हुन ॾींहुं बि साजिद साहब मूंखे चयो त तव्हां मूंखे पेपर व्हाट्सअप कयो, तव्हां अॻियां ॻाल्हायां थो। पोइ मुंहिंजी उहा तक़रीर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पूरी लीडरशिप जेका मलीर में आहे उन्हनि ॿुधी हुई। हुन खां हिकु हफ़्तो बाद मलीर में हिकिड़ो शादी जी तक़रीब हुई, हुते सभु मूंखे गॾिया ऐं सभिनी मूंखे इहो चयो त असीं ऐं तव्हां हाणे इत्यादी आहियूं, असांजो तव्हांजो हाणे पॉलिटिक्स हिकु आहे, तव्हां अञा बि असांखे दॿींदा आहियो। ऐं चयो ऐं दॿींदो कोन आहियां, ऐं जाइज़ हक़ जी ॻाल्हि कई आहे। हक़ जी ॻाल्हि करणु अगरि दॿण आहे त आउं दॿंदो रहंदुसि, अव्हांखे कोन छॾींदुसि। ऐं उहो मामिलो उन्हनि हुन ॾींहुं बि मूंखां पेपर बि वरिता ऐं डिटेल बि वरिताऊं, लेकिन उन जे बावजूदि उहो मामिलो अॼु बि उते ई पियल आहे। ऐं पंहिंजी ज़ाती हैसियत में हुनखे कोर्ट में चैलेंज बि कयो आहे नक्शे खे, ऐं स्टे वठण जी चकर में आहियां, कोशिशि में आहियां त स्टे लॻी वञे। लेकिन अफ़सोस सां चवणो पियो थो त हिन मामले में न मलीर जी लीडरशिप सवाइ सामी मेमन खे जेको हुन ॾींहुं इहो ॿुधी मूं वटि आयो ऐं मूंखां साईं ख़ैर मोहम्मद साहब खे बि मक्सी साहब खे बि वठी आयो, सवाइ इन्हनि ॿिन्ही शख़्सनि जे हिन मामले में कंहिं बि मूंखे साथ कोन ॾिनो आहे ऐं मुंहिंजी ॻाल्हि खे सेकेंड ताईं कोन कयां, जंहिंजो आउं तव्हां सां अॼु हिन फोरम ते बि तव्हां सां गिला कयां थो त हिन हवाले सां अवां सभिनी खे एक्टिव थियणु खपे, अवां सभिनी खे ॻाल्हाइणु खपे। हीउ पूरे मलीर जो मसइलो आहे, हिकिड़े कादिर बख़्श जो मसइलो कोन्हे, हिकिड़े गबोल जो मसइलो कोन्हे, हिकिड़े कलमती जो मसइलो कोन्हे, हिकिड़े जोखीअ जो मसइलो कोन्हे, पूरे मलीर जो मसइलो आहे। ख़ुदारा इन्हनि जेके तासुबात आहिनि, जेके तक़सीम आहिनि, तक़सीम मां निकिरी हिकु थी रहंदो त हिन मलीर में तव्हांजो वजूद बाक़ी रहंदो। जेकॾहिं तव्हां हिकु नथा थियो हिननि मसइलनि ते, तव्हांजो वजूद ई मिटिजी वेंदो। हिन खां अलावा लीज़ ज़मीननि जी मसइले ते बि कोर्ट आर्डर करे चुको आहे। हुन कोर्ट जी आर्डर खे जेको नओं DC वेठल आहे हुन सेकेंड करे ऑर्डर कढी छॾियईं त को ज़मीन जो लीज़ एक्सटेंड कोन थींदो। तव्हांजो लीज़ ज़मीनूं 100% कैंसिल थी चुकियूं आहिनि, 100%, छो त 2022 उन्हनि जो आख़िरी साल हो ऐं इहो ऑर्डर अची चुको आहे। ऐं सामी मेमन खे बि उन ॾींहुं ॿुधायो ऐं चयो तव्हां बि को हिते पंहिंजे प्रेस क्लब में को कॉन्फ्रेंस रखो या आउं हुते रखां थो,
वॾे पैमाने ते सभिनी ज़मींदारनि खे घुराए त हिन खे बि वञी गॾिजी करे कोर्ट में चैलेंज कंदासीं त सदियुनि खां असांजूं इहे ज़मीनूं आहिनि, असीं हिननि खे आबाद कंदा पिया अचूं ऐं हिननि खे बजाए असांखे ॾियण जे गवर्नमेंट पंहिंजे हक़ में ज़ब्त करे, गवर्नमेंट पंहिंजे हक़ में छा ज़ब्त कंदो उहो तव्हांखे ख़बर आहे कि कंहिंखे अलर्ट कंदो। उहो तव्हां सभई हिन ॻाल्हि खां वाक़िफ़ु आहियो त हिन मामले में तव्हां सभु हिकु थियो, सभु निकिरो ऐं जेको हीउ मामिलो आहे तमामु सेंसिटिव मामिलो आहे। हिन खां अलावा मलीर में तव्हांखे सभु ख़बर आहे त असां रोड रस्तनि लाइ रोअण छॾे ॾिनो, असां स्कूलनि जी घुर करणु छॾे ॾिनो, असां पंहिंजे ॿारनि खे प्राइवेट स्कूल में पढ़ायूं था, असां हेल्थ जी सहूलियतनि खां बि हथु खणी छॾियो। लेकिन जेके इंतिज़ामी मामला आहिनि, हिते जी जेका लीडरशिप आहे, जेका हिते जी मलीर जी माण्हुनि खे तक़सीम दर तक़सीम कयो आहे, हिते जी लीडरशिप तक़सीम कयो आहे माण्हुनि खे क़ौमनि में, क़बीलनि में, त जीअं माण्हू हिकु न थियनि, पंहिंजे मसइलनि ते ॻाल्हाए न सघनि ऐं उन्हनि जी ठेकेदारी जो निज़ाम हलंदो रहे, त इन्हनि मसइलनि ते ख़ुदारा गॾु थी ॻाल्हायो। ऐं इंतिज़ामी जेको मसइलो आहे उहो बि तमामु शदीद जेके आहे संगीन नवियत जो आहे। जेके बि हिते जंहिंजो बि को वास्तो कंहिं इंतिज़ामी मामले सां पवे थो, पुलिस सां, रेवेन्यू सां, त तमामु ज़्यादा हुनखे ज़लील कयो वेंदो आहे। हुनखे हिकिड़े NOC कढाइण जो 25% ज़मीन कॉस्ट जो पैसा वठंदा आहिनि हिते जो इंतिज़ामिया, जेको बरमला चए थो त असांखे हिते सिस्टम विहारियो आहे। असीं पुछणु चाहियूं था त उहो सिस्टम कहिड़ो आहे, उहो सिस्टम आहे केरु, या सिस्टम वारो अची वज़ाहत कनि त भाई हिते को सिस्टम बि आहे। तव्हां शायदि तव्हां मां घटि माण्हुनि जो इन्हनि मामलनि में वास्तो पवे थो, लेकिन जंहिंजो वास्तो पवे थो उहे तमामु ज़लील ऐं ख़्वार थिया आहिनि। पूरे मलीर जा मोरसी ज़मीननि जा खाता ब्लॉक कया विया आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माल कमाइण जे लाइ। हिते जो DC, हिते जो मुख़्तियारकार, इहे तमामु सेंसिटिव मामला आहिनि। ऐं तव्हांखे हींअर पंहिंजी तक़रीर में चयो त असां स्कूल घुरणु छॾे ॾिनो आहे, असां रोड रस्ता घुरणु छॾे ॾिना आहिनि, असां हेल्थ जूं सहूलियतूं घुरणु छॾे ॾिना आहिनि। ख़ुदारा असांखे ऑफिसनि में ज़लील न कयो। 6 महीना थिया आहिनि हिकिड़ो जोकियो कबीले जो हमरा मूं वटि अचे थो, कमिश्नर ऑफिस में 6 महीननि खां ज़लील आहे, रोज़ थो वञे, केर बि हिन मामलनि ते ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। हाणे इलेक्शन अचनि था, इलेक्शन में भई जेको हिते अपोज़िशन बि सियासत कंदो हो, जेको मज़ाहिमत जी सियासत कंदो हो, सभु उन्हनि जी दर ते वेठा आहिनि, टिकट जी घुर कनि पिया। जीअं मीर चयो त हम हुए मीर के मीर हुए, सभु उसके ज़ुल्फ़ों के असीर हुए, सभु हाणे उन जी ज़ुल्फ़नि जा असीर थी विया आहिनि ऐं सभु टिकट जे चकर में आहिनि। जेकी बि आहिनि, को मज़ाहिमत कोन्हे, सभु जेके आहिनि टिकट जे चकर में वेठा आहिनि, ख़ामोश आहिनि। ख़ुदारा टिकटूं वठो, लेकिन हिननि मामलनि खे बि ॾिसो। तव्हांजो मलीर बिल्कुलु आउं सम्झां थो ख़ात्मे ते आहे, तव्हांजो वजूद ख़ात्मे ते आहे। पंहिंजे वजूद लाइ विढ़ो, टिकटूं भले वठो। हाणे हिकिड़ो वरी दांदली ज़दा इलेक्शन बि अचणो आहे कुझु ॾींहं खां पोइ बल्दियात जो, हुन ते बि थोरो ॻाल्हायूं। हीअ जेका उन्हनि ख़ासि तौर पे गॾियाब टाउन जी जेका हल्काबंदी कई आहे, हिन हल्काबंदी खे तव्हां पाण ॾिसो केतिरो गैर जेन्युइन हल्काबंदी कई आहे। उन्हनि हिते जी रहंदड़ जेके कबीला आहिनि या जेके बरादरियूं आहिनि, उन्हनि खे बाक़ाइदा तक़सीम करे टोड़े अहिड़े तरीक़े सां हल्काबंदियूं कया आहिनि त हिते माण्हू इन क़बाइली जहिड़नि में ई मसरूफ़ हुजनि ऐं असां पंहिंजी ठेकेदारी खे, असां पंहिंजी दुकानदारी खे कामयाबु करे वञूं। यादि रखो मुंहिंजी ॻाल्हि, हिन ॻाल्हि खे आउं अॼु हिन प्रोग्राम जी तवसत सां क्लियर करणु चाहियां थो त जेके मलीर जी इक़्तिदारी टोलो आहे, जेके 40 सालनि खां इक़्तिदार में आहिनि, उन्हनि जी पंहिंजो पाण में को वेड़ कोन्हे। हू सभु हिकु आहिनि, हू पंहिंजा पाण में टिकटूं तक़सीम कंदा ऐं पाण वञी पंहिंजी जाइ माणींदा। असीं ऐं अवां ईअं ई ज़लील थींदा रहिया आहियूं ऐं ज़लील थींदा रहंदासीं। हिते कुझु दोस्त चवंदा आहिनि त असांखे बि ग्वादर जी तर्ज़ जो हिकिड़ो हक़दो तहरीक शुरू करणु खपे। ऐं सम्झां थो उनजी ज़रूरत वाक़ई आहे, बिल्कुलु ज़रूरत आहे, लेकिन असांखे सभ खां पहिरें पाण खे ग्वादर में जी ख़ूबी इहा आहे त हुते 2 क़ौमूं रहंदियूं आहिनि, ओनली 2 नेशन्स, हिकिड़ो हाकिम
ॿियो महकूम, हिकिड़ो ज़ालिम ॿियो मज़लूम। लेकिन मलीर में हिकिड़ो लोकल आहे, ॿियो उतरादी आहे, हिकिड़ो बलोच आहे, ॿियो पठान आहे, टियों पंजाबी आहे, हिकिड़ो कलमती आहे, त ॿियो जोकियो आहे, टियों मेवण आहे, चोथों ख़ासकेली आहे। त हिते कीअं कहिड़े तरीक़े सां अहिड़ी तहरीक उथी सघे थी या कामयाबु थी सघे, को इम्कान फ़िलहालु इन जो कोन्हे। लेकिन आउं जेके बि दोस्त आहिनि उन्हनि खे चवणु चाहींदुसि त मैदान मां निकिरो न, मुक़ाबिलो कयो। भले तव्हांखे कंहिं बि हल्के मां 100 वोटनि जी बि उमेदु न हुजे, लेकिन पाण खे ज़ाहिर कयो, ॿियो इन्हनि जो रस्ता रोकण जी कोशिशि कयो, न त तव्हांखे ही तबाह कयूं ऐं वधीक तबाह कंदा। हिन जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हल इहो आहे त तव्हां हिननि जे साम्हूं बीहो ऐं हिननि खे जेको आहे जे अगरि को बि कंहिं बि हल्के मां बीहे त उनखे पार्टी जी बेस ते न, क़बाइलियत जी बेस ते न, बल्कि किरदार ऐं ख़िदमात जी बेस ते उन्हनि खे वोट ॾियो ऐं वोट ॾियारियो ऐं उनजे लाइ वर्क बि कयो। त हिन मां इहो थींदो त ईंदड़ वक़्तनि में हिकिड़ो रस्तो त दरवाज़ो त खुली वेंदो। पोइ ग्वादर जहिड़ो हक़ जो तहरीक हू समाज कॾहिं कोन रुकंदो आहे। हू पाणी पैदा थींदा आहिनि जॾहिं ज़ुल्म ऐं बरबरीत हद खां वधी वेंदो आहे त अहिड़ियूं तहरीकूं जनम वठंदियूं आहिनि। असां वटि बि जनम वठंदा, लेकिन हिन इलेक्शन मां, हिन बलदियाती इलेक्शन मां तव्हां शुरूआति कयो, पंहिंजे पंहिंजे हल्कनि में माण्हू बीहारियो। भले उन्हनि जेका बि धांधली कई आहे, उन्हनि तमामु वॾी धांधलियूं कयूं आहिनि। मूं वटि लिस्ट आहे। हिकिड़े असांजो हिते पासे में चूअड़ वारे यूसी खे कॾहिं शामुरी सां मिलायूं, अलाह पाई सां, जेको मंगो पीर खे टच आहे ऐं चूअड़ हितां खां शुरू थो थिए। हिन खां अलावा कोंकर जेको असांजे पासे आहे, काठोर ऐं गडाफ सां गॾु, हुनखे दरसाने चने सां मिलाए छॾियऊं। अहिड़ा कई उन्हनि ब्लंडर कया आहिनि, कई ज़ुल्म कया आहिनि। लेकिन जिते तव्हांखे मौक़ो मिले इन्हनि जे ख़िलाफ़ु मज़ाहिमत कयो, इन्हनि ख़िलाफ़ु बीहो। आख़िर में वरी आउं मुश्ताक महर साहब खे उनजी जदोजहद ते सलाम पेश थो कयां ऐं उनखे इहो दरख़्वास्त कंदुसि त पंहिंजी शाइरी खे अवाम में आणियो ऐं अवामी थियो ऐं असां वांगुरु अची ॻाल्हायो बि, कुझु ॻाल्हियूं ॿुधो बि ऐं कंहिंखे ॿुधायो बि। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी।